इंटीजर्स यानी कि इंटीजर्स मुराद आहे मुकम्मल। ठीक, इंटीजर्स नंबर्स यानी कि मुकम्मल अदद। हाँ असां ॾिसंदासीं त इंटीजर्स मां छा मुराद आहे, हीअ कहिड़ा अदद आहिनि, इंटीजर्स छा खे चइबो आहे। त तव्हां अॻे में असां जेको आहे सो पढ़ी चुका आहियूं होल नंबर्स। ठीक, होल नंबर्स कहिड़ा हूंदा आहिनि, उन में 0 1 2 3 4 ऐं हिते डैश 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 डैश। ठीक, लामहदूद। ठीक आहे, इहे जेके आहिनि होल नंबर आहिनि। ऐं उन खां पोइ असां नेचुरल नंबर्स बि पढ़ी आया आहियूं। त नेचुरल नंबर कहिड़ा हूंदा आहिनि, उहे 1 खां शुरू थींदा आहिनि, 1 2 ऐं 3 4 डैश 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 डैश। हीअ जेके आहिनि नेचुरल नंबर आहिनि जेके 1 खां शुरू थियनि था। ऐं होल नंबर्स 0 1 2 3 ऐं 4 ऐं हिते डैश 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 में यानी कि लामहदूद। हाणे असां ॾिसूं था इंटीजर्स मां छा मुराद आहे। जेके इंटीजर्स यानी पूरा अदद छा खे चइबो आहे, त पूरनि अदद मां मुराद आहे त उहे अदद जंहिंमें हाणे मिसाल जी ॻाल्हि आहे, हाणे 0 ठीकु आहे 0 बि हूंदो हुन में ऐं प्लस माइनस 1। ठीक, नेचुरल नंबर में जेको आहे 1 आहे पर उहो पॉज़िटिव में आहे, नेगेटिव में आहे। पर इंटीजर्स में छा हूंदो, पॉज़िटिव ऐं नेगेटिव में हूंदो। ठीकु आहे, ऐं जेको आहे सो ऐं प्लस माइनस 2 प्लस माइनस 3 डैश 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 माना लामहदूद। इंटीजर्स में छा हूंदो आहे, प्लस ऐं माइनस जा ॿई जेके हूंदा आहिनि छा हूंदा आहिनि, अंग जेके हूंदा आहिनि मौजूदु हूंदा आहिनि या अदद मौजूदु हूंदा आहिनि। होल नंबर्स में 0 खां वठी अॻिते हूंदा आहिनि, नेचुरल नंबर में 1 2 3 खां अॻिते हूंदा आहिनि। जंहिं इंटीजर्स में 0 खां वठी शुरू थींदा आहिनि, 0 बि उन में हूंदो आहे पर उन में 1 ऐं जेको आहे प्लस माइनस में 1 ऐं 2 इहे जेके हूंदा आहिनि ॿिन्हिनि पासे हूंदा आहिनि। ठीकु आहे, छा में हूंदा आहिनि, प्लस माइनस में हूंदा आहिनि असांखे इंटीजर्स में। हाणे हीअ जेके इंटीजर्स आहिनि असां जेके आम तौर ते इस्तेमालु कंदा आहियूं, उते मिसाल जी ॻाल्हि आहे किथे माइनस डिग्री में जेकर का थधि पए थी त पोइ उनखे असां -1 -2 जे हिसाब सां शो कंदा आहियूं। ठीकु आहे, इन अहिड़े हिसाब सां जिते असांखे माइनस इस्तेमालु करणी पए त उते ई इंटीजर्स असां इस्तेमालु कंदा आहियूं। ठीकु आहे, हीअ हो हिन जो छा तारीफ़ त इंटीजर्स छा खे चइबो आहे। हाणे हलूं था अॻे, रिप्रेज़ेंट फॉलोइंग ऑन अ नंबर लाइन। ठीकु आहे, हाणे हीअ जेके असांखे अंग मिलियल आहिनि इनखे असां छा कंदासीं, नंबर लाइन ते शो कंदासीं। त इनखे असां नंबर लाइन ते कीअं शो कबो आहे। ठीकु आहे, हाणे उन लाइ छा कंदासीं, असां हिकु लाइन ठाहींदासीं। ठीकु आहे, हिकु लाइन ठाहींदासीं, हीअ हिकु लाइन ठाहीसीं। ठीकु आहे, हाणे इनखे असां शो कंदासीं नंबर लाइन ते। उहो कीअं शो कंदासीं, ठीकु आहे, हाणे 0। ठीकु, ऐं हमेशह साॼे पासे जेको हूंदा आहिनि पॉज़िटिव हूंदा। ठीकु आहे, +1 ठीकु आहे, +2 ऐं +3 ऐं +4। ठीकु आहे, 0 हमेशह विच ते हूंदो आहे। 0 छा आहे, न पॉज़िटिव में आहे न नेगेटिव में। ऐं जेके खाॿे पासे हूंदा आहिनि उहे छा हूंदा आहिनि, नेगेटिव हूंदा आहिनि, -1। ठीकु आहे, ऐं -2 -3 ऐं -4। ठीकु आहे, हाणे हमेशह जेके खाॿे पासे हूंदा आहिनि उहे नेगेटिव हूंदा आहिनि ऐं जेके साॼे पासे हूंदा आहिनि उहे छा हूंदा आहिनि, पॉज़िटिव हूंदा आहिनि। ऐं जीअं जीअं तव्हां साॼे तरफ़ हलंदा वेंदो त छा थींदो, उहे जेके आहिनि माना वॾो थींदो वेंदो। साॼे पासे जीअं तव्हां हलंदा वेंदो त उहो अदद वॾो थींदो वेंदो ऐं खाॿे पासे जीअं तव्हां हलंदा वेंदो त उहो नंढो थींदो वेंदो। हमेशह जेको साॼो हूंदो आहे अदद उहो खाॿे वारे पासे खां छा हूंदो आहे, वॾो हूंदो आहे। ऐं खाॿो जेको हूंदो आहे साॼे पासे खां जेको हूंदो आहे नंढो हूंदो आहे। मिसाल जी ॻाल्हि आहे, हाणे 0 खां राइट साइड जेको आहे 1 आहे, त माना 1 जेको आहे छा आहे, वॾो आहे 0 खां। ठीकु, अहिड़ी तरह जेकॾहिं असां 2 ॾिसंदासीं उहो राइट साइड छा जे आहे, 1 जे आहे। त हाणे 2 छा आहे, 1 खां वॾो आहे। अहिड़ी तरह 3 जेको 2 जे राइट आहे, माना 3 जेको आहे सो ॿिनि खां छा वॾो आहे। ठीकु,
अहिड़ी तरह 3 खां जेको राइट साइड 4 आहे त इहो छा आहे 4 3 खां छा आहे वॾो आहे। अहिड़ी तरह लेफ़्ट साइड जीअं वेंदासीं त उहा शइ घटिजी वेंदी। मिसाल जी ॻाल्हि आहे 4 जे लेफ़्ट साइड 3 आहे, ठीकु आहे, त हाणे 3 छा थियो चइनि खां नंढो थियो। अहिड़ी तरह असां मिसाल माइनस में अचूं था त -1 जेको आहे 0 खां छा आहे लेफ़्ट साइड आहे, माना माइनस जेको आहे सो नंढो आहे 0 खां, ऐं 0 जेको आहे सो वॾो आहे। ऐं -2 जेको आहे उहो -1 खां जेको आहे सो नंढो आहे। तव्हां माइनस मां तव्हां इहा बि मुराद वठी सघो था त माना मिसाल जी ॻाल्हि आहे हिकिड़ो माण्हू आहे जंहिंखे 1 रुपयो या 2 रुपया कर्ज़ु आहे, ठीकु, माना उहो उनखे ॾियणा पवंदा। माइनस मां मुराद उहो खोट खाते में आहे, ठीकु आहे। हिकिड़ो माण्हू आहे जेको 0 आहे, उन वटि पैसा न आहिनि, 0 ते आहे, ऐं ॿिए खे -4 यानी कि 4 कर्ज़ु आहे, त मतिलबु उहो छा थियो उन खां जेको आहे सो घटि थियो, यानी कि उनखे जॾहिं 4 रुपया मिलंदा उहो कर्ज़ु लाहींदो त उनखां पोइ 0 ते पहुचंदो, जॾहिं त हू अॻे 0 माना हुन ते को बि कर्ज़ु न आहे, ठीकु आहे। त तव्हां हीअ जेको आहे सो असां हिनखे छा कयोसीं शो कयोसीं, ऐं तव्हां हिन में सम्झो त जेको आहे सो कहिड़ो वॾो आहे ऐं कहिड़ो नंढो आहे, ठीकु आहे। अरेंज द गिवन इंटीजर नंबर्स इन असेंडिंग एंड डिसेंडिंग ऑर्डर, तरतीब ॾियो इंटीजर नंबर खे नंढ वॾाई ऐं वॾ नंढाई तरतीब में। त हाणे असां इन लाइ छा कंदासीं, हिकु लाइन ठाहींदासीं, जेकी असां हीअ लाइन ठाही आहे, ठीकु आहे। लाइन ठाहिण खां पोइ जेको आहे सो छा कंदासीं नंबर शो कंदासीं, ठीकु आहे। हीअ जो +5 ऐं -7 +1 0 -3 -1, ठीकु आहे। हीअ पहिरियां असां जेका आहे सो इहे शो करणा आहिनि, ठीकु आहे। पहिरियां असां नंबर ॾींदासीं 0 खां वठी साॼे पासे जेके आहिनि 1 2 3 4 5, ऐं उनखां पोइ जेको आहे सो 0 खां वठी खाॿे पासे -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8, ठीकु आहे। हीअ असां नंबर लिखियासीं। हाणे असां हुननि ते +5 ते, ठीकु आहे, ऐं जीअं जेको आहे सो हीअ आहे +5, ठीकु आहे। इन ते असां गोल दाइरो लॻाईसीं जीअं असांखे ख़बर पए। पोइ छा आहे -7 आहे, ठीकु आहे। हीअ माइनस छा आहे 7 आहे, हिन ते असां लॻायोसीं। पोइ -3 ते गोल दाइरो लॻायोसीं, -1 ते ऐं 0 ते ऐं 1 ते निशान लॻायोसीं, ठीकु आहे। हाणे असां ॾिसूं था तरतीब ॾियूं था छा नंढ वॾाई में, त नंढ वॾाई छा खे चइबो आहे 0 खां जीअं असां खाॿे तरफ़ वेंदासीं त उहो छा थींदो नंढो थींदो वेंदो। हाणे जीअं हीअ जेको आहे -7, ठीकु आहे। -7 छा आहे इहो जेको आहे सो सफ़ा खाॿे पासे आहे, माना हीअ नंढे में नंढो आहे। उन खां पोइ -3 आहे, माना जेको आहे सो -7 खां पोइ -3 जेको आहे उहो नंढे में नंढो आहे, ठीकु। ऐं उनखां पोइ -1 जेको आहे नंढे में नंढो आहे, ठीकु आहे। उनखां पोइ 0, उनखां पोइ 1, उनखां पोइ 5, हीअ छा थियो नंढ वॾाई तरतीब में, ठीकु आहे। ऐं हाणे असां लिखंदासीं वॾ वॾाई तरतीब में। तव्हांखे ख़बर आहे त नंढो खाॿे तरफ़ हूंदो आहे, वॾो साॼे तरफ़ हूंदो आहे। जीअं जीअं साॼे तरफ़ वेंदो त उहा शइ माना वधंदी वेंदी, यानी उहो वॾो अदद हूंदो, ऐं जीअं खाॿे तरफ़ वेंदो त उहो नंढे में नंढो थींदो वेंदो। अहिड़ी तरह असां हाणे वॾ नंढाई में लिखंदासीं त 5 जेको आहे वॾे में वॾो आहे, उनखां पोइ जेको वॾे में वॾो छा आहे 1 आहे, उनखां पोइ 0 आहे, ठीकु आहे। उनखां पोइ -1, पोइ -3 ऐं -7, ठीकु आहे।